जॾहिं दिलावर खान तो के रोके छॾियो हुयो त पोइ हिते छो आई आहे? या गलत फहमी दूर करे छॾ। तो सां मिलण कान आई आहियां, आऊं त सोनी सां मिलण आई आहियां। सोनी हिन हवेली जी मालकियाणी आहे छा? सोनी सदको रे सियाणी, तू हाणे हिन हवेली जी मालकियाणी आहे, इहो हक़ तोखां न खसबो। हाणे थोरी झट जन्नत मूंसां मिलण आई त कहिड़ो ॾोह थी पियो। दिलावर ॾिठो न त क़यामत खां वधीक हशर हूंदो। दिलावर खान त परे जी ॻाल्हि आहे, उन खां वधीक त तूं पई जोहर ॾेखारी। बस हाणे बस, तूं मूं लाइ वधीक सियाणी न थी। रसियाणी, आऊं त तोखे ॾाढो चङो सम्झंदी हुयसि, पर हाणे ख़बर पई अथमि तोखां वधीक धोतल पोतल का हूंदी बि कान। मुंहिंजे घर में बि मूंखे ई दबायो। तव्हांखे छा कंदी? हा, मां चवां थी मूंखां परे हटो। सोनी सदको, अॼु असां तोखे ॿुधाईंदीसीं त ग़रीबनि खे बदनाम करण जो अंजाम छा हूंदो आहे। सोनी, पोइ ॾिसी छा थी? लेटाए माई खे, देर न कर। मां थी चवां मुंहिंजे वेझे न अचिजो। छो खाऊं थे तुंहिंजो वेझो न अच। बचायो 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 बचायो। छा थियो? दिलावर, मां हिकिड़ो खौफनाक ख्वाब ॾिठो आहे। खौफनाक ख्वाब त ॾिसंदी आहे सकीना। ढलियो आहे न त ग़रीबनि जूं बददुआऊं न खणा, पर तोखे त ॿियनि जूं दिलियूं रंजाइण में लुत्फ़ ईंदो आहे। हाणे ॾिसे थी न ग़रीबनि जूं बददुआऊं कीअं थियूं असर कनि। तुझी भला इन में आहे, हालार जो दसरे आजाद थी वञ। बादशाह करे गुलामन के बुधाए न निकरी वेंदा। इंस्पेक्टर, मां हितां बदली थियण नथो चाहियां, पाण खे बचाइण लाइ कुझु बि करे सघां थो। वाहिद खान, तूं पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए, पर जॾहिं मूंखे का ख़बर न आहे त मां काॾां ॿुधाईंदुसि। हुसैन, बोलू जी सर, तुम पे ये ख्याल आया जो कुर्बानी जे लाइ कॾहिं रहे। छा पिया सम्झो वकील साहब? तव्हां ज़ामीन हथ कयो, ऐं जज साहब खां ज़ामीन मंज़ूर कराए वठंदुसि। दिल चोला थी बचल, जेतिरा नी ॾींहं मां अंदर आहियां ओतिरा ॾींहं हाकिम जी ज़िंदगी जा वधी विया आहिनि। पहिरियां तव्हां ॿाहिरि अचो, बाक़ी दुश्मन भॻा कोन था वञनि। हा, संगत जी ख़बर ॾे। सॼी संगत तव्हांखे सलाम पई चवे। वालेकुम सलाम। मुझे तरफ खां बि इहा हाली मदद चई छॾियां। वॾा हलूं? हलो। हला सालो तुझा भाग। अम्मा दादली, ओ अम्मा दादली। शी मरे भी ट्रप न चरे, चरे तो उफट मरे। अम्मा दादली, ये ॾिस, तुझे लाइ वॻा आंदा अथमि ऐं सैंडल बि आंदा अथमि। छा यादि करे? अब्बा एतिरो ख़र्च तो करीं, हेॾे वॾे रईस मूसा खान सां शादी थी थिए, उते का वॻनि जी खोट हूंदी? अम्मा, उते का बि खोट न आहे, पर उते पंहिंजा पेर ॼमाइण लाइ कुझु त ख़र्च करणो पवंदो न। बा तोखां वधीक कोई सियाणो? भला सालू तुझा भाग। शी मरे ड्रब न चरे, जे ड्रब चरे न त बा उफट मरे। हा,
खैर तो जेको दोस्तीअ में धोखो कयो आहे वो माफ़ीअ जे क़ाबिल न आहे। अड़े मूंखे अकल करे मुंहिंजे सीने मथां वार करी हा त मां पंहिंजी दोस्तीअ ख़ातिर शायदि तोखे बख़्श करे छॾियां हा, पर तो मुंहिंजी पुठीअ पोयां वार कयो आहे ऐं मुंहिंजी दिलि खे ज़ख़्मी कयो आहे। खैर हाणे तोखे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि। हाणे तोखे कॾहिं बि माफ़ी न मिलंदी। जंहिं ॾींहुं तूं मुंहिंजे साम्हूं आहीं तुंहिंजो लाश सुञाणप जे क़ाबिल न रहंदो। हा, सुञाणप जे क़ाबिल न रहंदो। कीअं मौक़े में वेठल हिक ई फेर सां टई पूरा। ओ छा इरादो अथई? न न जीवन न, रेस रोके छॾियो आहे। नओं डीएसपी आयो आहे। जे हिन वक़्तु कुझु कयोसीं त मसलो रेस लाइ खड़ो थींदो। इब्राहिम हिननि मुंहिंजे माण सां रेस मथां को बि फ़र्क़ु न पवंदो। ॿी ॻाल्हि रेस शादीअ जे मुंड में आहे ऐं हिननि मसलनि में हू पवणु नथो चाहे। हिन वक़्तु जॾहिं साम्हूं वेठा आहिनि त रेस जो मुंहुं ऐं जॾहिं रेस हुकुम कंदो न त वरी ही हथ न ईंदा। तूं छॾ हिननि खे, अचो त निकिरी था हलूं। राति रेस सां ॻाल्हायूं था। जेकॾहिं इजाज़त ॾिए थो त ही रोज़ हिते ईंदा आहिनि त पोइ ॾियूं था ॾारो। इहो सही आहे। जे रेस इजाज़त नी त पोइ सुभाणे कयूं था हिन सां इते हिकु काणी। मायूस न थी मजू, अॼु न सुभाणे नेठ त ज़रूर वारे में ईंदा। जंहिं सूबेदार खे मारी तुम उन ॾींहुं दिलि खे सुकून ईंदो, उन ॾींहुं दिलि खे सुकून ईंदो। छो त मां त ॿियो नालो मचू आहे। मचू ऐं मचू कंहिंखे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो कंहिंखे माफ़, न आहे कंदो कंहिंखे माफ़। मुखे छो था मारो? मुखे मुझे कड़ो डो बस करते दे वही कोई कंध वाली। तू तो सारे असली दुश्मनाना गड्डी जा तड़ा नुकसान कर गई। हां थोड़ी लाना चुप। हाने दिसी छा तो उठी आगे आथियल त भन्याई न उजुबा। तू मुखे मुखे अची हलंदी। हां 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 वरी पाड़ा के ठाऊ को तो समझी। हां
मुखे माफ कर मुझे भेण मुखे माफ कर मां हला तो हला हल उठ उठ आगु थियल हल देवई न कुहाड़ी कंठ वाली गपई न टंका हली तो या वरी कढाई कुटको न मां हला तो आई बारे उत मते बारे एरनुन जी मार खबर न का चल हला तो हला हलदा हल कह राजे सर देखाए रोजे सुबह वाला को यो ढोलू है या रहमत निकता है हिन माल तई जाहिर कोन है अम्मा हे ऐं मोलू ॿई असांजे घर जी जासूसी पिया कनि पर मूं ऐं ढोलू हिननि खे पकड़े विधो मोलू वियो भॼी बाक़ी हिन सेसर खे असां हिते वठी आया आहियूं अमा वडी ए बि भजण दी करे पिया पर एक शायद खबर कानी का ढोलू केडा खतरनाक मानू है ढोलू राजकुरोलू एकूब राजे सर देखाए रोजे अन्या बिठा ता दिसो सो पिया अरे हिन चुल्ह जे मारंग जी एड़ी त हालत कयो जो जी राज सुञाणन न न दिखरा न इन में मुझे को भी कुसूर कोनो मौलू मुके जोरिया वठी आयो हेडे जे मौलू तोखे चवे त खूह में टपो दे त दींदे न न न हां जेकरे मौलू तोखे चवे त बाह में टपो दे त पो लींदे न न न न मौलू ते को आखे समुद्र में ट्रपा दे तू देसी न न पोस का ठिकरन भणण जे लाइ इंदे वो मौलू जे करे न त पो असांजा पादर भी खा मौलू जे करे अमावदी मिथे इजाजत है इजाजत त वडी सोचा था वठो से कारे तू पे हल लायो अरे ढोलू तू असांजी जासूसी तो करी हां मोलू ओके तो खबर ही कोन थी पे तो गुलाम कादर वयो कना बाबा ते को मैं आख्या न खैरां दे रुख चढ़ गया खैरां दे ओ धरते खबरां खत्म टिणियूं खुदा जी का मार पौंदे मोलू खुदा जी का मार पौंदे गुलाम कादर ई तो सा केरो असर कयो तन घणो खुश न थी शौकू घणो खुश न थी मुखो पो तुजो ए मोलू जो वारो है हां क्या मेरा नंबर है हां हां मुखो ए शौकू हो वधिक तो तोते का वड़थन या गाले ते पिछे कुछ दी रेस कणो मोकल के न छठी मलाण वेंदा उधर ते खबरां खत्म टिणियूं हां हां तू भली कारे जबल भजी वन पर मां ये खेरा चयो तो मां जेस ताई ने गुंदड़े जो जंगू बाहू भनी एक ते खट ते न व्यारो मास न तेस ताई न छडी दी मास अपारे बिया अबा बियो तो खेरा को वधिक ढोलो जी तुझे मथो वडी कावड़ी वडी हां मोलू तुजो भा तुजो ही दुश्मन अरे बाबा मीरा को घरू लगी आई न उधर ते अबा मां त पांजे हिस्से जा पादर खाई जान छडायास हाने तहां बई बुत के तेल हणो तमाम जल्द तवा जो वारो अचणो आहे वारो चढ़ो अथव गुलाम कादर मां त बाबा तोबा के इन जमीन ते विदुसी कोन नवी दे तो के तो बधी खणी दे डाडो कर के खेरा मारे बाबा गाल ही है मैं त रात रे सुख केडे न केडे हजा वेसा जेस ताई खैरां दी कावट झकी थी वे ओते खबरां खत्म टिणियूं मार पौंदी खेरा अफो पचाड़े छया तो कादर मां तो झलियो ते न वञो न मुड़िया न नेठे काडे भाई काडे जेकॾहिं दिलावर खान तोखे रोके छॾियो हुयो त पोइ हिते छो आई आहे रसाणी आऊं तो तोखे ॾाढो चङो समझंदी हुअसि पर हाणे ख़बर पई अथमि तोखां वधीक धोतल पोतल का हूंदी बि कान मुंहिंजे घर में बि मूंखे ई दबायो तव्हांखे तव्हांखे हा छा कंदी हा काडे अधी जन्नत काडे रसाणी बस आऊं तव्हां सां ये मिलण आयुसि सोचियम मथा रईस बि ख़ैर सां वेठो हुजे का मिंट मेड़ कयासि मूंखे को हवेली में कमकार ॾियो ऐं वरी तव्हांजी साॻी नौकरियाणी हवेलीअ में त कमु आहे पर अॻे ई ॾाइण सोनी हवेली में वेठी आहे इहा भॼी वई त सोनी सदको रे सियाणी तू फिकर न कर हाणे मां हितां भॼण वारी न आहियां न न न न तूं बि हिन वेचारी खे भॼाए मां कमु करण वारी न आहियां ॻाल्हि तुंहिंजी न आहे मां त हिन खे थी चवां जेकी अंदर जी कारी आहे बस हाणे
पंहिंजी हैसियत में रही ॻाल्हाए न त छा कंदी है धिक्का ॾेई हितां तड़े कढंदीसां धक्का त परे जी ॻाल्हि आहे तूं सिर्फ़ मूंखे हथ त लाइ ॾिस ॻाल्हि ॿुध रेसियाणी जेकॾहिं सोनी खे तोखे चयो न त पोइ ते हटण वारी मां बि न आहियां बाबा हे ईअं मुड़ण वारी कान्हे हाँ त पोइ कीअं मुड़ंदी किथे मुंहिंजो ख़्वाब हक़ीक़त नथो थिए इन खां पहिरियां जो हे ॿई होश खां निकिरी वञनि इतां ई पेर ड्राए सोनी सदको हेलो काॾे पेर ड्राता थी साइणे इहे सुधरण वारी कान हुई तूं जीअं आई आहीं न बड़ी अख ॾेखारी अथईसि हाणे वेचारी तोखां ॾके थी काथे सुधरी आ ये ईअं सुधरण वारी नाहे अॼु ॿ हुयूंसीं न तॾहिं माठ करे हली वई जे मां हिकिड़ी हुजां हा न त हिन जो सूरन जे करे मूंखे पेर ड्राइणा पवंदा ख़ैर हाणे त टरी वई वैसा खान जा माण्हू ॾाढो वच में वधनि था जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त न जीवन न न डीएसपी नओं आयो आहे ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी ख़ुशियुनि में के मसला पैदा थियनि बाबा साईं सुभाणे मेपरे जो बंदोबस्तु थी वियो आहे हाणे लॻे थो त तूं कारो गांव नाहीं मोर आहीं मोर हुकुम कयो कीअं यादि कयो था सुभाणे मुंहिंजी ओताक ते महफ़िल रखियल आहे उन जी तव्हांखे दावत ॾियणी मूंसां कान कोशिशि कंदुसि अचण जी पर जेकर पहुची न सघां त पोइ मयार न ॾिजां न हालार खान न जी गुंजाइश नाहे तव्हांखे हर हाल में हिते अचणो पवंदो पर पहिरियां इहो ॿुधायो त कहिड़ी ख़ुशी में महफ़िल मचाई अथव हालार खान यार मां शादी कयां पियो छा शादी साहब हिन उमिरि में छो हैरान थी वई छा मां शादी नथो करे सघां न मूंसां कान शादी त करे सघो था त इहो ॿुधायो त इहा तारीख़ कॾहिं रखी अथव सोचां थो त पहिरें महफ़िल कयां उते दो ॼणनि यारनि खे घुरायां पोइ उन्हनि खे ॿुधायां त कहिड़ी तारीख़ मुक़ररु कई आहे मूंसां कान डीएसपी नओं आयल आहे ऐं मुंहिंजे मथां कुझु पुलिस जो ज़ोर बि वधियल आहे छा तव्हां मथां एॾो ज़ोर वधियल आहे छा ख़बर हूंदई मूंसां कान त नओं डीएसपी आयल आहे ऐं चवंदा त कंहिंजी ॿुधे ई कोन थो हालार खान पुलिस जी तूं परवाह न कर जेकॾहिं हिते तव्हांखे कुझु थियो त इहो ज़िम्मो मूसा खान जो आहे मूसा खान जो ठीकु आहे मूंसां कान मां ईंदुसि असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो मुंहिंजे यार जो शहर ॾींदड़ तूं मुंहिंजे यार खे मुंहिंजा सलाम ॾिजां चइजां सिर छोड़े मारे छॾियो ईअं तंहिंखे ख़ुदा जा नाम ॾिजां हैदर नो इधर न असांखे ख़ुशी मल्हाइण जो को बि हक़ नाहे छो खाना छो जेसिताईं हकम खान सां हिसाब किताब बराबर करे छोकिरी वापसि नथा आणियूं न
तेसिताईं असांखे का बि ख़ुशी मल्हाइणी नाहे। खान हाकिम खान त अञा अस्पताल हवाले आहे। नेठ त घर पहुचंदो। हाणे तबियत घणी ठीकु अथसि। असां ॿुधो आहे अञा हिकु हफ़्तो ॿियो अस्पताल में लॻंदुसि। बचल मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ारु आहे जेॾी हाकिम खान ठीकु थी घर पहुचे। हा घर पहुचण जी मोहलत छो पिया ॾियोसि खान। हलो त हली अस्पताल में ई पूरो करे अचऊंसि। हिकु बीमार मथां हली वार कयूं न कुल न। माण्हू छा चवंदा त हाकिम खान खे खुलियल मैदान ते पकड़ायो ऐं खान वञी हिकु बेवस लाचार खे ख़तम करे आयो। न खुल न। कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। जीअं ई हाकिम खान ठीकु थी घर पहुचे उन ई वक़्तु हवेली जे मथां हल्ला करे छोकिरी खे वापसि वठींदासीं ऐं पोइ हाकिम खान खे ॿुधाईंदासीं त खान दुश्मननि खे खुली हिकु हणाईंदो आहे। हिकु